मोहन साल छा थींदो आहे? मोहन वर्ष उहो थींदो आहे जॾहिं असां उन वक़्त में कुझु बि न ॻाल्हायूं, प्रभु जी तरफ़ असां ख़ाली ॾिसूं, कुझु असांखे न वणंदो आहे, महसूसु न थींदो आहे, शैतान पंहिंजो पाण खां फैलाए छॾींदो आहे। पंहिंजे पाण खे संभालण जी भरपूर कोशिशि कंदा आहियूं। मूंखे लॻे थो वचन ॿियो, प्रभु जवाबु ॾिनई ऐं मूंखे चयईं दर्शन करण जी ॻाल्हि लिखी छॾियो, बल्कि स्लेटनि जे मथां साफ़ साफ़ लिखी छॾियो, भॼंदे भॼंदे की सवली पढ़ी सघो, तकिड़ो ई। उन्हनि चयो, हो चवंदा आहिनि तव्हांजे साम्हूं उनजो तकिड़ो तकिड़ो ॾिसी सघो था। उन्हनि चयो कि संसार में एतिरो कुझु घटिजी रहियो आहे ऐं जंहिं वक़्त जी कमी आहे कि कुॾ जी भरमार आहे ऐं उहा दुश्मन जे तरफ़ ॾिसूं था। असां वधीक जे लाइ फैलायूं था। असांजे दिलनि में ऐं दिमाग़ में उहो मनाए थो खोड़ सारी ॻाल्हियूं, अहिड़ी हालतूं जंहिंजे साम्हूं असां प्रभु जे वचन में मेल कोन था करे सघूं ऐं प्रभु जे वचन जे साम्हूं असां बीह नथा सघूं, जंहिंजे लाइ सभु कुझु भुलिजी विया आहियूं। असां में पाण में साम्हूं थोरो कुझु सुपिनो हुजे पंहिंजे जीवन लाइ, अॻिते वधण जे लाइ तव्हांजो दर्शन थियणु, मुक्त थियणु ज़रूरी आहे ऐं तव्हां इहो जीवन में कयो। तव्हांजे लाइ सभु संभव आहे। तव्हां गुस्से वारा आहियो, पर तव्हांखे इहो सभु करिणो आहे। तव्हां पंहिंजे जीवन में परिवर्तन ॾिसण था चाहियो। थी सघे थो तव्हां ख़राबु स्वभाव जा गुस्से वारा इंसान हुजो। प्रभुअ जे वचन में तव्हांखे ॾिसणो आहे पंहिंजे पाण खे। थी थो सघे तव्हां गुस्से वारा आहियो, तव्हांखे दर्शन थिए थो शांतीअ जो ऐं आनंद थो मिले तव्हांखे पंहिंजे जीवन में, जीअं ख़ुशि थी सघो। शायदि तव्हांखे एक्टर या एक्ट्रेस ठहणो आहे, शायदि तव्हांखे गायक ठहणो आहे, शायदि तव्हांखे इहो चवणो आहे प्रचारक ठहणो आहे, तव्हांखे मिशन ते वञणो आहे। जेकी बि ॻाल्हि आहे, जेको बि कुझु उमेद कयो हुन लक्ष्य जो पंहिंजी ज़िंदगीअ में, उन दर्शन खे तव्हां पंहिंजे साम्हूं रखो। उनखे ज़रूरत आहे, छो त शैतान उनखे चोरी कंदो। उहो हमेशह इहा ई कोशिशि कंदो आहे कि तव्हांजी इच्छा पूरी न थिए ऐं तव्हां उन शइ वटि न वञो। ओतिरी ख़राबु हुजणु खपे कि सुपिने खे पूरो करण जे लाइ या त उहो शयुनि उन जे लाइ आज़माइणु खपे ऐं उन जो इंतज़ारु करणु खपे ऐं प्रभु जे मथां उहो जेको तव्हां दृश्य ॾिसो था उहो तव्हांजे हथ में सहमत आहे। प्रभु जे मथां तव्हांखे छॾे ॾियणो आहे ऐं पूरे वक़्त ताईं तव्हांखे उहो भलो करिणो आहे। जीअं उहो त हमेशह ई मिलंदो, कंहिं वक़्त खां पुठियां कोन वेंदो, पंहिंजे नियत समय ते। उहो जेको दर्शन नियत समय जे लाइ आहे, वधंदड़ ॻाल्हि नियत समय जे लाइ थींदी आहे, ख़बर कोन्हे कि कीअं थिए। चवणु वॾो आध्यात्मिक लॻंदो आहे। हा, मां थी चवां नियत समय ते। हा, मां तव्हांखे चवां थी नियत समय जे मथां। असां घणा ई उत्साहित थी वेंदा आहियूं कि असां प्रभु जे वचन खे तरफ़ ॾिसंदा आहियूं, छाकाणि त प्रभु खे ख़बर कुझु कोन्हे छा? छोकरे प्रभु असांखे ॿुधाइणु नथो चाहे। उहो वक़्तु ईंदो, उन जे मथां उहो खणी भरोसो रखंदा, उन वक़्त जे मथां। ऐं मां पीउ ऐं ॿिया माण्हू चवंदा कंहिंमहिल प्रभु कंहिंमहिल, मूंखे ख़बर कोन्हे। तव्हां उन जी चिंता न कयो, बल्कि चिंता उन जी ॻाल्हि जी कयो ऐं कर्म ॾिसो उन महिल। वरी हिकु दफ़ो चवां थी, शायदि कंहिं मिस न कयो हुजे। हिकु ॻाल्हि जी फिकर न कयो सफलता कहिड़ी मिलंदी, फिकर वधीक कयो उन ॻाल्हि जी जेकी इंतज़ारु करण महिल तव्हां उहो व्यवहार कयो आहे उन वक़्त ते। प्रभु जी हर ॻाल्हि जे पुठियां हिकु राज़ आहे। अनुवाक्य 4 में ॾिसूं था कि उनजो मन सिधो कोन आहे, पर धर्मी पंहिंजे भरोसे जे करे जीवन में उहो रखी सघे थो ऐं उन जे करे उहो अॻियां वधी सघे थो। जंहिंजे ॾाढी दुख आहिनि उहो जाम ख़राबु आहे। असां इब्राहिम ऐं असां उन जी मिसाल था खणूं कि प्रभु उनखे पुट ॾिननि जो वादो कयो हुयो। उन जी सोच उन खां बि हाणे वक़्तु लॻंदो आहे। इन जे लाइ उनखे हिकु वीचार रखणो पवंदो, ॿाहिरि केरु हुया, उन जी सोच कहिड़ी प्रतिफल हुई। इहो बाइबल में पूरे धार्मिक समुदाय सां लिखियलु आहे कि असांखे प्रभु सां गॾु संबंध जोड़णो पवंदो आहे। पंहिंजी कोशिशि करणी पवंदी आहे त असांखे जन्म थियो आहे कि असां उन वचन ॾिनल ॿार खे अॻियां वधायूं ऐं
इसाक में वञी करे उनजो मतिलबु वठूं ऐं उनजो आनंद वठूं, काई लड़ाई न कयूं, पंहिंजी शयुनि सां रहूं ऐं अॻियां जीवन में हलंदा रहूं, जीअं इंतज़ारु न करिणो पए कि कहिड़ी ॻाल्हि हुई ऐं इंतज़ारु करण महिल बाइबल चवंदी आहे इब्राहिम 10 पाठ में प्रभु ख़ुशि कोन थो थिए, हुनखे डप सां यादि कयो वेंदो आहे। उहो सही वक़्त ते अची करे उन वक़्तु उहो कोन चाहींदा आहिनि कि धीरज रखूं या छॾे ॾियूं ऐं चाहे उनजो रस्तो ॾिसूं। हाणे मूंखे यकीन आहे तव्हांजे जीवन जे इन वक़्त जे तव्हांखे जहिड़े बि अहिड़ी बि वक़्तु आहे कि तव्हां पंहिंजे जीवन में हिकु नाव में बीठा आहियो ऐं तूफ़ान अची वियो आहे, प्रभु जे साम्हूं तव्हां चओ था कि प्रभु तव्हां अनाखे पार लॻायो, पर तव्हां सां ॻाल्हायां प्रभु खे चई रही हुयसि मन ई मन में घणा साल पहिरीं, प्रभु मूंखे ख़बर कोन्हे तव्हांजी तरफ़ सां लंबे समय ताईं कुझु बि न ॿुधो कोन्हे, न कुझु ॾिठो आहे, मां वटि कहिड़ो बि समाचार न पहुतो। प्रभु जी स्तुति करण लाइ सोचे पए, मां उहो ई पई कयां जेको वक़्तु करे पियो। अगरि तव्हांखे इहो समय खां प्रभु जी तरफ़ कुझु न कोन मिलियो आहे त तव्हां इहो आमेन, प्रभु तव्हांखे चए थो कि तव्हांखे पंहिंजो पाण ज़ाहिर कंदो मर्द ऐं ज़ाइफ़ुनि खे, जेको असां ॾिठो आहे बाइबल में हर हिकु इंसान में ॼाणींदा आहिनि कि उहो कुझु न कुझु कंदो प्रभु जे लाइ ऐं उन राज्य में रही करे उहो सफलताउनि मां उन्हनि खे भोगणो पवंदो आहे। मां जीअं चवंदी आहियां मोहन वर्ष मूंखे प्रभु जंहिंमहिल बुलावो ॾिनई 1976 में, शायदि उहो महीनो हुओ जेको मार्च या अप्रैल, उन्हनि मूंखे स्पर्श कयो हुयो काफ़ी गहरे रूप सां ऐं फरवरी में मां उन्हनि जे लाइ कुझु कयो। प्रभु मुंहिंजो रिश्तो जोड़े छॾियईं पंहिंजे पाणे खां इन नमूने सां जंहिंखां मां चर्च बि न वेंदी हुयमि। मां प्रभु जे बारे में ॼाणींदी हुयमि पर मूंखे नथो लॻे कि मां ॼाणींदी हुयमि। इहो ई हिकु अंतर आहे। प्रभु खे ॼाणणु, इन जे लाइ तव्हांखे उन्हनि जे मथां अमल करणो पवंदो ऐं उहो भरोसो जीतणो पवंदो। जीअं जीअं सिखंदा वेंदव, प्रभु खे अनुभव कंदव, मां जीअं आहियां। मां पंहिंजी पहिरीं हिकु सिखी ॿुधी जेकी हिकु कैसेट टेप हुई, हिकु संदेश क्रॉस ओवर टू द अदर साइड। मां कंहिंखे बि पूरे हिकु कलाक खां प्रवचन कंदे हुए मुंहिंजी रुचि कोन हुई। ऐं इहा सच ॻाल्हि आहे, मां तव्हांखे ॿुधायां थी, हिकु पूरो कलाकु धर्म उपदेश उहो हिकु हुयो कि जेको असांखे न मिलियो, जंहिंजे करे हिकु कलाक ताईं, पर सच इहा आहे कि उन मुंहिंजो उत्साह वधाए छॾियो ऐं जंहिंजे करे मां अॻियां वधियमि। मां तव्हांखे ॿुधायां थी हिकु ॻाल्हि, जेको प्रभु तव्हांजी ज़रूरत आहे ऐं तव्हांजे मथां आहे ऐं उहो चए थो तव्हांखे छा करिणो आहे। जेको सुपिनो तव्हां ॾिठो आहे, ख़बर अथव, मां उहो कयो। जेको मां चवां थी मुंहिंजे अंदरि सम्झाईंदी वई ऐं मां सुपिनो ॾिठो कि मूंखे इहो करिणो आहे ऐं मुंहिंजे मथां उहो भरोसो हुयो कि प्रभु मूंसां गॾु आहे। मां हमेशह उहो कयो। इच्छा मुंहिंजे अंदरि समाइजी वई ऐं जेको मां सोचियो हुयो ऐं जंहिंजे मथां भरोसो कयो, प्रभु उहो ई मुंहिंजे मथां विधियईं कि तोखे इहो सभु करिणो अथई। कंहिं ॾींहुं दुनिया भर में घुमी करे वचन जी शिक्षा ॾींदसि ऐं माण्हुनि जी मदद कंदमि प्रभुअ जे लाइ। हाणे उन ॾींहं खां वठी करे इन ॾींहं ताईं केतिरा सालनि ताईं मटिजी वियो आहे, उहो आहे कि इच्छा। कॾहिं बि इच्छा न थी, इच्छा अॻिते वधंदी आहे। छा थींदो उन वक़्तु जॾहिं असां में जाॻींदी आहे तिर्व इच्छा। इन जे लाइ इहो चवणु मूर्खता थींदो कि मां इहो नथो करे सघां, मां उहो नथो करे सघां, इहो कोन थो करे सघां। ख़बर अथव, अगरि तव्हांखे इच्छा आहे त तव्हां वटि तिर्व इच्छा हूंदी ऐं तव्हां उहो करे सघंदव जेको करिणो अथव। जेको तव्हांखे करिणो आहे, तव्हांखे कंहिंजे मथां इहो न करिणो आहे। तव्हां पंहिंजी इच्छा खे तव्हां प्रयोग कयो ऐं उन प्रयोग सां गॾु तव्हां उहो कमु कयो जेको तव्हां करे था सघो। तव्हांखे शक्ति आहे उहो करण जी, तव्हांखे अचरज में न पवणो आहे। तव्हांखे उहो सभु करिणो आहे ऐं जेकी शक्ति आहे उहा गतिशील आहे ऐं तव्हांजे अंदरि हूंदी, अॻियां वधंदी, अञा वधंदी। मूंखे अचरज थींदो आहे, मुंहिंजी तिर्व इच्छा ने मूंखे गतिशील रखियो करण लाइ पोयनि 3 सालनि में। ख़ैर, मां अगरि इहो सोचियो हुजे हा जेको त इहा ॾाढी तेज़ीअ सां थी वियो हुजे ऐं मां पोइ मूं वटि टकरो कुझु हुजे हा
ट्रैवलिंग मिनिस्ट्री सां जुड़ी वई हुजां, पर सच इहो आहे कि मां 5 सालनि खां बाइबल पढ़ां पई ऐं पढ़ायां पई 20-25 माण्हुनि खे। मां पंहिंजी नौकरी लॻभॻि छॾे ॾिनी हुई मिनिस्ट्री तयारु करण लाइ, ऐं मां सोचियो कि परमेश्वर पंहिंजी कहिड़ी चमत्कारी शक्तिअ सां धन ॾिनो आहे ऐं इंतज़ाम कयो आहे इन शइ जो, जंहिंजे करे मूंखे त्याग जो करणु ऐं उहो करण खां 6 साल खां पोइ मूंखे हर महीने में प्रभु जे मथां अरसो करणो पवंदो हुयो कि चमत्कार थिए, असांजो ख़र्च पूरो कीअं थींदो। कॾहिं कॾहिं मां हफ़्तो न 2 हफ़्ता न 6 सालनि ताईं चवां पई कि घणा दफ़ा अहिड़ो वक़्तु बि आयो जॾहिं मूंखे कुझु सम्झ में कोन ईंदो हुयो। मां सोचींदी हुयमि, प्रभु अगरि तव्हां मूंखे घुरायो आहे ऐं मां इहो करे रही आहियां, पर तव्हां पोइ बि साम्हूं छो नथा अचो। तॾहिं मां रोअण लॻसि ऐं चवां पई कि छॾे ॾींदमि, हली वेंदमि। पोइ मां उथी करे, तव्हांखे ख़बर आहे जेको तव्हां कयो था उहो जाम सवलो हूंदो आहे चवणु। मां हुन जे लाइ कुझु बि न कयो हुयो, पर मां उथी करे इहो चयो कि प्रभु तव्हांखे मूंसां गॾु अचिणो ई पवंदो ऐं मूंखे आशीष ॾियणी पवंदी ऐं उहो अभिषेक करे मूंखे तव्हां कयो कि मां इहो करे सघां। तव्हां मुंहिंजे लाइ महिर कयो जीअं मां अॻियां वधी सघां। इहा ॻाल्हि अचरज वारी आहे। 5 साल, कुझु ॾींहं न 5 साल मां घर में बाइबल पढ़ाईंदी हुयमि, पैसा कोन मिलंदा हुया। उन्हनि जे वञण खां पोइ कोई बि सफ़ाई करण जी मदद न कंदो हुयो। पोइ माण्हू भड़बड़ कंदा हुया ऐं चवंदा हुआ कि शिकायत कंदा हुया बाइबल जो नंढो अध्ययन मथां थी खणे, ऐं पोइ चवंदा हुआ कि प्रवचन थी करे। ऐं मां इहो हमेशह चवंदी हुई कि प्रवचन कंदी वियसि ऐं हमेशह ॾेखारियो कि मां ख़तमु पूरो कंदी आहियां। हिते असां वञा। ख़ैर 1 साल ताईं मां कुझु बि कोन कयो। पोइ हीअं लॻो कि प्रभु मूंखे चवनि था कि अॻियां वध ऐं कुझु तव्हांखे करिणो आहे। पर मां चकराइजी वियमि ऐं उन साल जे दौरान शैतान मूंखे ख़्याल में आंदो कि इहा मिनिस्ट्री जा कम बंदि करणा पवंदा हिकु आम ज़ाइफ़ा वांगुरु जी। पर पोइ पड़ोस वारे सिलाईअ जो कमु मूंखे ॾिनई ऐं मां देव सां ॻाल्हायो घर जे पुठियां वारी जॻह जे लाइ। मां सोचां पई कि टमाटर सां मुंहिंजे मुड़ुस जो ख़र्चु निकिरंदो। पूरे साल ताईं मूंखे ड्रेस वारा सपना ॾींदा हुया। मां देव जे लाइ शॉर्ट जो जोड़ो पई ठाहियां, थियण वारा खां पोइ बि उनखे कटिजी विया ऐं उहो कॾहिं बि उन खां हथ न लॻाई। छो तव्हां अहिड़ी शयूं कंदा आहियो जंहिंसां तव्हांखे अभिषेक न थिए ऐं तव्हां चओ कि हीअ कहिड़ी ॻाल्हि थी आहे। उहो उन्हनि चयो कि टमाटर खे बचाइण खां मूंखे कर्तव्य कोन आहे। मां कॾहिं बि कोन चयो आहे कि मूंखे इहो खपे ऐं इहो मूर्खता सां भरियल पूरो हुयो। इहो साल हमेशह हमेशह ईअं ई रहंदो, छाकाणि त हिन मां कुझु न कुझु मूंखे कुझु न कुझु सिखणु मिलियो। जेको कुझु न कुझु हुयो उहो मां उन ते मुक़ाम ते पातो ऐं कुझु न कुझु करे उनखे अॻियां वधायो ऐं सिखी करे मां उहो ॾिठो कि कहिड़ी तुलना थी हुई उन सां गॾु, जंहिंजे करे मां प्रभु सां लड़ां पई कि तव्हां मुंहिंजे टमाटनि जो ध्यानु छो न रखियो। हुननि चयो मूंखे तुंहिंजे टमाटनि सां वास्तो न आहे, मां थोरी चयो तोखे टमाटा उगाए। पोइ इहो सॼो साल मूर्खता भरियल हुयो, कुझु न थियो, कुझु न थियो, कुझु न थियो, कुझु न थियो, कुझु न थियो। पर ख़बर अथव छा, कुझु थिए पियो उन वक़्तु। उन साल मूंखे लॻो कि मूंखे कुझु सिखणु खपे, अॻियां मुक़ाम ताईं पहुचण जे लाइ मूंखे सिखणु ज़रूरी आहे। पंहिंजे करे न के ॿियनि जे करे मां इहो सिखी वरितो, पर सिखण खां पोइ मां अॻियां वधियमि ऐं उहो मुक़ाम मुंहिंजे हथ में आयो, जंहिंजे करे मां अॻियां वधियमि ऐं तव्हांजे साम्हूं बीठी आहियां ऐं उहो सिखियो आहे मां उन वक़्त ते ऐं मां उहो हमेशह सिखंदी रहियमि, जंहिंजे करे मूंखे कुझु न कुझु मिलियो ऐं जंहिंजे करे प्रभु मुंहिंजे रस्ते ते आया ऐं हली करे मूंखे मटाए छॾियईं ऐं चयईं कि तोखे इहो सभु करिणो आहे। अगरि तव्हां इहो न सोचींदव कि तव्हांखे कहिड़ी हालत में पवणो आहे, अगरि तव्हां इहो सोचियो था तव्हांजे जीवन में कुझु करे थो सघे त तव्हां उनखे कयो। तव्हांजो व्यवहार कीअं आहे, मोहन साल में तव्हांजो भविष्य तय कंदो आहे। बुलावे जो मतिलबु इहो कोन्हे कि तव्हां उहो पूरो थींदो ऐं तव्हांखे बुलावो ईंदो कि तव्हां कुझु ॼाणो था, ॻोल्हिया वेंदा आहियो। क़ीमत चुकाइणी पवंदी आहे। हमेशह कोई तयारु न हूंदो आहे। यीशु असांजी मुक्ति लाइ क़ीमत चुकाई ऐं असांखे प्रभु जे अभिषेक जे लाइ असांजे जीवन में उन जी पवित्र आत्मा जी मौजूदगी कराई ऐं उन जी क़ीमत चुकाइणी पवंदी आहे असांखे पंहिंजे पाण में।
प्रभु तव्हांखे घुरायो आहे शयूं सेखारण लाइ ऐं ॾाढी वॾी शयूं जेकी उहो सेखारणु चाहिनि था कि उहो तव्हांजे साम्हूं आहिनि ऐं तव्हांखे सिखणो आहे ऐं तव्हांखे सेखारींदो। ऐं प्रभु जे जेकी ॻाल्हि आहे कि बाइबल जे कॉलेज में वञी करे तव्हांखे उहो सिखणो आहे, प्रभुअ सां गॾु अलॻि अलॻि ख़ासि पाठ कयो ऐं प्रभु तव्हांखे ॾींदो। यीशु वत आहे मोहन वर्ष लोक पाठ 2:21 में जॾहिं 8 ॾींहं पूरा थिया उन्हनि जे ख़तरे जो वक़्तु आयो, पोइ उन्हनि जो नालो यीशु रखियो वियो। यीशु जेको स्वर्गदूत उन जे पेट खां ई पहिरें चयो हो। उन वक़्तु जॾहिं मूसा सां व्यवस्था अनुसार शुद्ध थियण जो ॾींहं पूरा थिया ऐं उहो वठी विया प्रभु खे साम्हूं आणण लाइ ऐं ठीक हेठां सां प्रभु खे ॾिसी साम्हूं चयईं कि 8 ॾींहंनि खां आयात में उन आयात 29 में वञो ऐं जेकी चवंदी आहे उहो जॾहिं उहो प्रभु जे व्यवस्था जे लाइ अनुसार सभु कुझु निपटाए चुका पंहिंजे नगर वापसि हली विया। लुक 2:29 में ॾिठो। आयात 40 में ॿार ॿुधो, बलवान थियो, परिपूर्ण थियो, प्रभु जो अनुग्रह कयईं ऐं मथां थियो उहो आशीर्वाद प्रभुअ जो उन जे मथां। ऐं जीअं त असां उहो ॾिठोसीं 8 ॾींहंनि जो ॿियो ॼाणण करे हैरानी थींदी ऐं बाइबल में इहो ई लिखियलु आहे अॻिते ऐं हेसि ताईं न 12 सालनि ताईं बाइबल जेको कुझु चवंदी आहे, जेको कुझु उन जे बारे में ॿुधाईंदी आहे, उन जो इहो ई चवणु आहे कि तव्हांखे इहो करिणो आहे। छा कयो? आउच सूर वधणु उहो हर राह में वधंदो आहे, होशियारीअ सां वधंदो आहे, उहो धार्मिकता सां वधंदो आहे ऐं उहो अॻियां वधंदो रहंदो आहे, उहो महिमा सां वधंदो आहे माण्हुनि सां। ऐं पोइ जंहिं महिल 12 सालनि जो हुयो, आयात 42 जॾहिं 12 सालनि जो थियो पोइ उनखे ख़बर पई कि रीति जे हिसाब सां तोखे छा करिणो आहे, जंहिंजे करे उन्हनि ॾींहं पूरे करण खां वापसि अचणु लॻो ऐं उहो छोकिरो यीशु थी करे रहिजी वियो ऐं उन जे मथां माता पिता जो ख़बर कोन हुई। उन्हनि जे 3 ॾींहंनि जी यात्रा कई हुई ऐं उन्हनि पातो उनखे ऐं उन्हनि खे चयईं आयात 46 में 3 ॾींहंनि खां पोइ उन्हनि उनखे मंदर में उपदेश कंदो पातो। उपदेश करण वारे जे विच में वेठल उनखे ॿुधण जा ऐं सवाल पुछियईं। उन जा सवाल कंदे उहे मिली करे उन जी ॿुधण लॻा ऐं उन जी सभा में आया, अतर ॾिसण लॻा ऐं वांदा थी विया। जंहिं महिल उनखे वाइड़ा थी करे ॾिठईं त उन खे ख़बर पयसि। उन जी सम्झ ऐं उत्तर ॾियण खां पोइ हैरान थी विया ऐं जॾहिं उन आयत 48 उनखे ॾिसी करे हैरान थिया ऐं उन जी माता खां पुछियईं, हे पुट तूं उन सां व्यवहार कीअं थो करे सघे ऐं तुंहिंजो पिता ऐं सदेन वधण वारा तोखे ॻोल्हियूं था ऐं तोखे ख़बर कोन्हे कि तूं असांजो पुटु आहीं ऐं तव्हांखे ख़बर आहे कि तूं उन कमनि में रहियो। मां वरी नथी चवां कि इहा ॻाल्हि जेकी आहे तव्हांखे ॿुधायां ताकि पीउ जो कमु हुयो जेको उहो चए पियो घर हल, ऐं उहो उते 18 साल रही वियो। बाइबल बसि एतिरो चवंदी आहे, उहो विकसित थी वियो। इन जे लाइ यीशु बि इहो कहिड़ो बि अपराध कोन्हे कि तव्हां कुझु उन में कमु कयो ऐं तव्हांजे जंहिं में भरोसो आहे ऐं तव्हां उहो करे चई सघो कि प्रभु तव्हांजो बुलावो हुयो, इन करे असां जीवन में इहो सभु कयो हुयो। मां मञा थी कि इहा ॻाल्हि हुई जेकी मां कराई हुई, पर मां एतिरो बि चई थी सघां, तव्हां मां केरु मुंहिंजी ॻाल्हि सम्झी रहियो आहे? इहो जाम सवलो आहे कि तव्हांखे जनम मिले। मां जॾहिं इहो 2 शब्द ॾिसंदी आहियां कि तव्हांखे ख़बर पए, तव्हां उन खां छॾे ॾियो। इन जे लाइ काई ख़ासि शइ जी ज़रूरत न आहे, तव्हां छॾे ॾियो। केर बि तो इहो करे सघे, पर तव्हां वटि उहा शक्ति आहे पवित्र आत्मा में जेको तव्हां कमु करे सघंदा आहियो ॾाढी आसानीअ सां, ॿिया न करे सघंदा।
शायदि हाणे बि तव्हां सच में कंहिं ॿिए शइ जे ज़रिए ॿुधी पाईंदा हूंदव जेको मां ॿुधां थी। मां चवां थी हे 2 शब्द ॾिसंदी आहियां। मूंखे सूर जो अहसासु आहे। उन इंतज़ारु कयो 12 सालनि ताईं, 8 सालनि खां 12 सालनि जे विच। ऐं मां सोचां थी सघां कि पंहिंजे पीउ जो कमु कीअं थींदो। वरी उन जा माउ पीउ घर में वठी विया। आयत 51 में ॾिसूं था उहो जॾहिं उन्हनि सां गॾु वियो हुयो, पोइ उन्हनि खे वंश में रहियो। मूंखे इहो जाम वणंदो आहे, उहो उन कयो। उन जो पालन वारनि जे लाइ अधीन थी वियो हुयो ऐं उन वक़्त ताईं प्रभु सां लगातार ॻाल्हियूं कंदो रहियो। ऐं जेको तव्हांखे करिणो आहे तव्हां उहो करे सघंदा आहियो ऐं तव्हां हिते अची करे पाण कयो। मां हिते अची करे तव्हां सां ॻाल्हायां थी छाकाणि त इहो ई माण्हू तव्हां छॾी सघंदा आहियो। सॼे विश्व में विद्रोह जी समस्या जेके मुंहं खोले करे कंदी आहिनि। मुंहिंजो मतिलबु आहे केरु कंहिंखे बि कुझु कोन नथो ॿुधाइण चाहे थो त हर कोई पंहिंजे मन सां करणु चाहे थो। पंहिंजो धंधो, पंहिंजे जीवन पाण सां, पंहिंजे वक़्त सां कमु करणु, मन जा कपिड़ा पाइणु, पंहिंजो कमु करणु। ख़बर अथव कोई चवण वारो कोन्हे, न क़ाइदा आहिनि न कानून आहिनि। मूंखे ॿुधायो मूंखे छा करिणो आहे। ऐं अधु वक़्त ताईं मूर्खता भरियल ॻाल्हियूं कयां थी अॼु माई जे करे। ख़ैर ख़बर अथव पुट करे मूंखे आत्मा हलाए थी न। अगरि तव्हांखे वास्तव में आत्मा हलाए थी त पोइ तव्हांखे कुझु करण जी अनुमति कोन्हे ऐं अधीन न अचो हिन ॻाल्हि ते। वधो, असांखे वधणो आहे इहे तव्हां चई सघो ऐं तव्हांखे अनुमति आहे उन कमु करण जी जंहिंसां तव्हांखे कमु करिणो आहे। भले ई असां उन सां सहमत न हुजूं पर असांखे उहो कमु करिणो आहे। उन शयुनि जे लाइ असांखे उहो अॻियां वधणो आहे जेको असां सुठी सोच रखूं। ऐं मुंहिंजी ॻाल्हि पूरी तरह सां ॿुधो ऐं पूरी कोन थी आहे जेको तव्हांखे करणु घुरिजे। ऐं हाणे मां सोचां थी मां वेही रहां ऐं मुंहिंजी तरह तव्हां सां कोई ॻाल्हाए। ॿी शइ जेकी प्रभु न कई उहा हुई मिनिस्ट्री स्तर हुई जेकी मां पंहिंजे शहर में खोली हुई ऐं गिरजा जे पासे में हुई। मां तॾहिं 36 साल जी हुयमि ऐं गिरजा जो पास्टर 26 सालनि जो नौजवान हुयो। तॾहिं 26 साल ऐं 36 साल हूंदा हुया ऐं ॾाढो कुझु सिखियल कोन हूंदा आहियूं। लॻंदो आहे कि सभु कुझु ख़बर आहे पर तव्हांखे कुझु कोन ख़बर आहे। ऐं उहा माई जेके प्रभुअ गिरजे में विधई ऐं उहो नौजवान मुंहिंजे सुभाउ सां हिकु मेल खाईंदो हुयो। हिकु ॻाल्हि थी ॿुधायां, असां ॿिन्हिनि जे अचण वारे सालनि में ॾाढा झगड़ा थिया पर उन्हनि जी ज़ाल जो मुंहिंजे मथां अनुग्रह हुयो। उन्हनि मूंखे ओड़ो ई ज़ाइफ़ुनि जे लाइ बाइबल स्टडी कराइणु शुरू करे छॾी। हर हफ़्ते 400 ज़ाइफ़ुनि जी दर ॿधणु लॻी ऐं रेडियो ताईं पहुची वई। ऐं अॻिते वञी करे 5 सालनि खां पोइ ऐं उन ॾिठई, उनखे ॿुधाई कि वक़्तु अची वियो आहे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम में वञण जो। ख़बर अथव ऐं उन खां पोइ पूरा जा पूरा इतिहास रची विया। रेडियो स्टेशन में 8 में असां आख़िर में 150 परिवर्तन कयासीं। वीकली टीवी शो कयासीं, डेली टीवी शो कयासीं। उन खां पोइ असां अॻियां वधंदा वियासीं। जीअं 35 सालनि खां पोइ कहिड़ो कुझु थियो आहे ऐं असां उहो ॾिसूं था कि मूंखे ॿुधाइण जो वक़्त जो हिसाबु मिली वियो जेको आहे छा छा करिणो पियो हुयो असांखे। जंहिं महिल मां सोचियां पई कि जॉयस मायर मिनिस्ट्री हुजे हा। मुंहिंजी बि इच्छा आहे जॾहिं मां 71 साल जी थियां देव मायर जहिड़ी सुठी लॻां पर अभिलाषा सां करणु कोन मिली। उहो 50 साल कमु करे थो ऐं सही रहे थो, ख़ुशि रहे थो, चिंता नथो करे, मथां माण्हुनि जी आशीर्वाद थो वठे, कुझु ॿुधाए थो, उन जे अनुसार हले थो ऐं सुठो नौजवान ॾिसणु अचे थो। घणी शयुनि मां हिकु जेकी सिख हुई जेकी मां मनोवृत्ति सां गॾु अनुभूति कई उहा हमेशह मां न पाती हुई। जेको मूंखे ॿुधाइणो आहे कि तव्हां भले इहो कयो ऐं मूंसां गॾु सही रहो, व्यवहार सही कयो ऐं चेहरे में मुस्कान हुजे ऐं तव्हां सिखो कि तव्हांखे कीअं मनोवृत्ति सुठी रखणी आहे ऐं तव्हां सिखो ऐं तव्हां हेठि वञो।
हेठि वञी करे सिखणो आहे। बिना कोई सिखी करे तव्हांखे कुझु न थी सघंदो ऐं तव्हां उनखे जेसि ताईं न सिखंदव त तव्हां अॻियां वधण में कहिड़ो फ़ाइदो थींदो तव्हांखे। तव्हां मां केतिरा माण्हू आहिनि जेके इन तरह जी अनुभूति जा अधीन आहिनि ऐं जेके सहमत कोन आहिनि ऐं तव्हांजे लाइ ॾुखियो आहे। इहो ॾिसो, भले ई तव्हां इन जॻह ते आहियो जिते तव्हां सां गॾु बदसलूकी थी आहे ऐं तव्हां ॿुधाए नथा सघो कि प्रभु छा थियो आहे, तव्हांखे सेखारिणो आहे, तव्हां मूंखे उहो सेखारियो कि मां इन सां ॿाहिरि निकिरी सघां। हिन जे लाइ तव्हां मथां अचो। मां तव्हांखे कुझु ॿुधायां, सरप्राइज़, प्रभु खे ख़बर आहे उहो छा करे थो। मां प्रार्थना कयां थी कि अॼु जो ॾींहुं तव्हांजे जीवन में लक्ष्य भरियो हुजे, तव्हांखे प्रेरणा मिले, प्रभु जो इंतज़ारु करे, जेको तव्हांजे जीवन में करण खां करे थो उहो कयो। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिं जे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।